लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजी ॻाल्हियूं साईं शाह मोहम्मद शाह साहिब सां जारी आहिनि। साईं हाणे जे सिंध स्टूडेंट फेडरेशन पोइ तव्हां इलेक्शन में वांदा थियो, भला हाणे इलेक्शन में वांदा थियो, हिकिड़ो इलेक्शन जे लाइ तव्हां खां सुवाल थो पुछां। हेॾे वॾे पहाड़ खे जनाब मलिक सिकंदर शिकस्त कीअं थो ॾे? सही आहे, मां अर्ज़ु कयां तव्हां मञी थो न। हिकिड़ी ॻाल्हि त तव्हांखे अॻे हिस्ट्री जी ॻाल्हि ॿुधायो, नथे लड़णु घुरियो न। असुल ॻाल्हि आहे हीअ तव्हां चओ था त फेयर एंड फ्री हुई, मां थो चवां उन्हनि ज़माने कॾहिं हुआ ID कार्ड हुया ई न हुआ, कॾहिं हुई वोटर लिस्टूं हू पेंशन वारी हुई, पोइ साईं वारा शागिर्द सियासत सिधी हूंदी हुई। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि तक ग़लति ठहियलु हो। छा आहे तक ठहियो जेके प्रो एस्टेब्लिश माण्हू हुआ उन्हनि लाइ, तक ठहियो पीपल पार्टीअ लाइ, माफ़ु कजो। ऐं दादू ज़िलो सॼो थियो अब्दुल हमीद जतोई जे हवाले। अब्दुल हमीद जतोई खे पंहिंजो पलांद रहियल हो छोकी अमीर अदर शाह शिकस्त ॾिनसि। इहो पलांद छाजो आहे? GM सां अब्दुल हमीद अमीर अदर शाह खां हारायो न 1962 में, 62 वारी GM सां जेल में MLA थियो। हा, अमीर अदर शाह खां हाराई न, उहो हुन जे अंदरि वञे हो। अच्छा, मूं सां इज़हार हिकिड़ो माण्हू कयो, उन साईं GM सां वॾो अक़ीदत रहियो आहे, सॼी रोड खे चयो गांधी आहे, सैयद सिंध जो गांधी आहे। पर अब्दुल हमीद खे भुटे साहिब ॾिनो टोटल ज़िलो, त बाबा हीउ सॼो ज़िलो तुंहिंजो, मेयर खां वठी अप टू जंहिंखे बीहारी। अब्दुल हमीद ख़ान तक ठारायूं, तक ठहियो त पीपल पार्टी हक़ में हो त KN शाह ऐं मेयर ऐं दादू हिकिड़ो क़ौमी असेंबली, सेवण जोही ऐं कोटड़ी, इहे ॿ क़ौमी असेंबली इहो ठहिरायो हुन। हाणे हुनखे अब्दुल हमीद ख़ान खे पाण हिते बीठो क़ौमी असेंबली हिन तक मां उते ई वरी खई सूबाई असेंबली, ॿई माण्हू ठीकु ताक़त वारा वॾेरा कहिड़ा, चाचो बि बख़्श जुड़ेजो, राज भागारो ऐं जमाली जो मोहम्मद बख़्श जेको हिननि जो पीउ रफ़ीक अमन जमाली जो वालिद, हा उहो जमाली ट्राइब हिते जमाली इलाही आहिनि, ॾगारी बि इलाही आहिनि। तॾहिं करे उनखे ॾिने सूबाई असेंबली, हुनखे ॾिनई ॿी सूबाई असेंबली। माना पंहिंजे हेठां ॿ रखियईं। होॾां छा कई होॾां हाणे मसइलो इहो थी वियो त क़ौमी असेंबली ॾे मलिक खे, ठीकु आहे, मलिक सिकंदर साहिब, हाणे सूबाई खे ॾे कोटड़ी सेवण वारनि। पोइ जतोई साहिब जेको मूंखे ॿुधायो, बाबा शाह मोहम्मद छा मूं वटि कैंडिडेट हुई कोन, पुछांसि सेवण में हलंदो को शाह सेवण जो, या हुजे गुल मोहम्मद शाह, या हुजे सादिक अली शाह, जो कोड़ल शाह हुजे, को त हुजे। उहे माना सादिक अली शाह वारा जेके मुजावर गादी नशीन, को शाह हुजे। ऐं ॿियो त सभई घणो शाह हूंदा GM साहिब सां गॾु, नसीर मोहम्मद शाह रब GM साहिब सां गॾु, आराज़ी अरब GM साहिब सां गॾु। पोइ मूंखे को माण्हू कोन थियो त मुंहिंजो दोस्त हो अलीशोर राहू पोटो, हुन चयो शुजा राहू पोटो, शुजा अलीशर ॿ अलीशर शुजा माइट। मूं वरी हुनखे चयो त बाबा मूंखे भुटे साहिबु टोटल खुलियल टिकेट हुई बिना लिखण जी जेके खपे, ऐं उहो टिकेट खणी आयुसि राहू पोटे जेको शुजा राह पोटो टिकेट होल्डर थियो। शुजा राह पोटे खे शुजा राह पोटे टिकेट होल्डर, टिकेट साईं अब्दुल शाह कीअं उहो त ॿुधाई न, उहो गुज़ारे वियो न पोइ, या उनखे ॾिनी हुन कान ॾिनी। हुन चयो बिल्कुलु अब्दुल हमीद त हुन चयो ॻाल्हि ॿुध, वैसा में अनपढ़ियल मुंहिंजो दोस्त मुराद शाह वाड़ वारो बाज़ारनि वारो, उन पुटु वकील अब्दुल्ला शाह पढ़ियल लिखियल आहे, उन जो मूं ते को थोरो बि थियल पाण उहो छॾ आऊं बीहारियां। अब्दुल हमीद चयो त जंहिंखे खपई तंहिंखे बीहार। इहे थियो साईं अब्दुल शाह खे टिकेट मिली सूबाई असेंबली। हाणे हाराइण साईं सबबु इहो, हाणे हिकिड़ी सूबाई थी साईं अब्दुल्ला शाह वटि, हा, ऐं ॿी सूबाई थी मलिक असद ॿिन्ही ते बीठो, मलिक सिकंदर ॿिन्ही ते बीठो, हा मलिक सिकंदर साहिब, ठीकु आहे साईं। न ॿिन्ही ते न, कोटड़ी सेवण हिकिड़ी हुई, हिकिड़ी ॿ कोन्हे, कोटड़ी सेवण मलिक हिकिड़ी को बि थी, कोटड़ी सेवण सॼी हिकिड़ी हुई। पोइ वरी इहो थी वियो इलेक्शन मुंहिंजे हिसाब में उहा बि फेयर एंड फ्री कोन हुई, छो जो असां अखियुनि सां ॾिठो त असीं कोहिस्तान मां ट्रांसपोर्ट खुली माण्हू खणी ईंदा,
उहो बांधीअ खां किथां पई वाणी आयो नवाब शाह खां नवाब शाह खां तलहार खां वणिया पिया ओहो हो। बसूं खणी पिया आहियूं थाणे बुला खान में इहा असां अखियुनि सां ॾिठा मूंखे यादि आहे त आऊं उस थाणे बुला खान जे पोइ एजेंट कैंप उहा हुई तव्हांजी असीं कैंप मां एरिया इहा आऊं इस्माइल वसाण सिकंदर भंगवार अज़ीज़ भंगवार हिते हुआसीं ऐं जोही वारे पासे हुआ मांडला शेख वारा ऐं ॿिया मौला बशीर गाड़ी वारा दादू ऐं इहो हिते असांजी पंहिंजे अखियुनि में ॿुधाए थो त असां वटि ट्रांसपोर्ट जी अड़ाट हुई डॉक्टर मां इक़बाल में बि सुपर हाईवे खां पंधु वियासीं थाणे बुला खान असांजी गाॾी खणी पंधु राति जो 7-8 बजे राति जो गिदर जी ऊनाई हुई कुतरी भोग असीं पंधु राति जो 1 बजे पहुतासीं जीअं पहुतासीं राहिण वारा पहिर कान हुई यानी थाणे बुला खान को माण्हू कोन हो असांजे राहे छो थाणे बुला खान बिग माण्हू मतिलबु कोन बिग माण्हू न पीर गुलाम रसूल शाह जी नाले बिग माण्हू पीर आफ्ताब शाह जो वारिस असुल त उहे आहिनि पीर आहे न पीर जी गादी आहे न हुते त पीर गुलाम रसूल शाह पीपल पार्टीअ हुन कई मतिलबु कई सपोर्ट हालांकि GM सां मुख़्तलिफ़ नथे करे सघियो असांखे को माण्हू हो ई कोन जो असां सपोर्ट करे असांजी हालत इहा असां को राहिण वारा तयारु कोन हिकिड़ो स्कूल हो खुलियल हो उहो स्कूल कैंप पोलिंग कोन्हे खुलियल हो उन में अची रहियासीं मुंहिंजो दोस्त हो डॉक्टर फगण इंजीनियर ॼेठू उहे वीचारा घरां सवड़ बोड़ खणी आया असीं भत बाहि ॿारे वेठासीं ऐं थकिजी आयो आहियां हुन मां पंधु नकु सॼो टिपी आयो आहे ऐं राति 12-1 थियो मूंखे थो चए बरो ऑफिस में हीउ ख़ासि किले जो ॻोठु वरी ओॾे ई वञी पोलिंग ते माण्हुनि खे वञी चओ वोट लाइ मुंहिंजो चाचा आउं थकिजी आहियां ऐं बि GM सां लॻे तोखे घर जो मेंबर तोखे वञ नथो वञे रवेस पीर बख़्शार वटि ख़ैर उन्हनि त वोट कोन ॾिनो उहे वरी बुरी त आहिनि पीर गुलाम रसूल शाह ख़ैर पोइ इहे थियो त असांजी हालत मां तव्हांखे ॿुधायां असीं जीअं पोलिंग पंहिंजी पोलिंग थी ॿुधायूं मूंखे यादि आहे त असांजी पोलिंग एजेंट असीं हुआसीं मूंखे ॾिनो लेडीज़ पोलिंग चाचो अनर ख़ान थियूं साईं जी सर ख़ासि हो उहो बि हिकिड़ी मर्दाने ते ॿिया मुख़्तलिफ़ थिया इस्माइल वसाण वारा हुया थाणे अमन ख़ान ऐं सिकंदर भगवारा थाणे वाही यारा बरा करचाट एॾे ते इहे मुख़्तलिफ़ सां वीचारा कारकुन वियासीं मां वेठो लेडीज़ ते डॉक्टर आहे लेडीज़ जेके हिंदू औरतूं मुस्लमान औरत लाइन लॻी पई हाणे मूंखे मरऊं फगुण ॼेठे चयो त असां वाणिया मुड़ुस नालो कोन खणंदा आहियूं असां पाण सिंधी मुस्लमान बि कोन खणंदा आहियूं त हिकिड़ो कमु करे असांखे हूं त मूंखे हो त पोइ घटि हले असांखे पोइ घटि हलाइणी छो असां ख़बर मौक़ो सर्विस कोन घटि हूंदा त ठीकु आहे मुंहिंजी पुछा कई चई तूं मुड़ुस जो नालो पुछंदा वेठोसीं जीअं 8 खां पोलिंग शुरू थी न जेका बि हिंदू औरत हुयासीं सोन में ॻाढ़ियूं हुजे भरी पयूं अचण मां चई कुंवारी ऐं न कुंवारी लिखियलु लिस्टूं जॾियूं माई तुंहिंजे मुड़ुस जो नालो ऐं मुंहुं मारियो ईअं करे हली थी वञे ईअं थी माई तुंहिंजे मुड़ुस कंहिंजो हुजे न हुजे त मुंहिंजो झड़प लॻी वई नालो त खणणो नालो खणां वठ मायूं वयूं वयूं टाकोड़ो पइजी वियो मायूं घोड़ो मायूं पोलिंग बंदि थी वई अचनि ई न मुखी अलाए कहिड़ो नालो मुखीअ जो नालो मूंखे विसरी मुखी सुठो माण्हू उहो मुखीअ खे वरी दॿड़ा ॾिनो मलक सिकंदर मूंखे अलाए कहिड़ो मल हा त मुखीअ खे दॿड़ा ॾिने मूंखे ई छा आहे तुंहिंजे मायूं पोलिंग भॼण ई कोन सॼो ख़ाली पियो आहे मलक आयो पाण मुखी बि आयो ओड़ो वीचारो मुखी आयो अंदरि आया पोलिंग ॾिसण अचनि मुंहिंजी मलक सिकंदर सां मुलाक़ात थिए न कोठड़ीअ में साईं तव्हां शाह मोहम्मद शाह फिल्म भाणोट ईअं करे चई ॾिसे सुञाणे न इहो चई पर चांहि पाणी पीती आहे मुंहिंजो हा सभु शइ थी आहे वियो ऐं मुखीअ खे दॿड़ा ॾिनी धरलू मन छा नालो उन मुखीअ खे चयईं त छा आहे मां मुड़ुस जो नालो न थियो वरी वठनि छा थिए अबा
पोइली जो शुरू रहे भाई कंहिंजी शादी न बि थियनि त मुड़ुस वारनि कोई ॿुधाई इहो त वॾे हिकु समाज जो इहो त वॾे हाणे मां पोइलिंग बंदि थियल यको 8 बजे बंदि थियल 9:30 ताईं बंदि हुई मुंहिंजो भला इन चक्कर में मुड़ुस जे चक्कर में हा मुड़ुस जे नाले जे चक्कर मिड़ई में बदमाशी पोइलिंग बंदि करे पोइ वरी पोइलिंग ते इहो थियो इहो साईं जी एम सर इलेक्शन थी साईं जी एम सर खे हाराइणो हो छो साईं जी एम सर सां को बि मुखिया वॾेरा कोन गॾु साईं जी एम सर खटियो एॾा 11,000 वोट पंहिंजे इलाइक़े में सन मांझंद अकरो पेटारो ऐं पंहिंजो ही ओर पटो सन खां वठी लखीअ खां वठी माना रोड वारो पासो लकीअ शाह सदर खां वठी वञी दरिया वारो पासो बि वठी हिन में ॿुढा हिते ई साईं खटंदो आयो बाक़ी साईं खे बि को स्थान में वोट ई मिलिया 500 न माना उहो न थी साईं खे जोईअ में वोट ई कोन मिलिया कि 2-3,000-500 मिलिया हा सेवण में 1,000 मिलियसि बाक़ी 9-10,000 हितां मिलिया वोट इहो हाराइणो हो बिल्कुलु हाराइणो इंजीनियर इलेक्शन माना इलेक्शन जो इंजीनियर सिस्टम हिकिड़ो अहिड़ो हो इंजीनियर हुई नाज़रीन सैयद जी इलेक्शन जी कथा पूरी थी हाणे वक़्फ़े खां पोइ पाण जे सिंध स्टूडेंट फेडरेशन जीअं त साईं जन इलेक्शन खां बि वांदा थिया जेल मां बि निकिता ऐं सभु कुझु ॾिठूं बि हाणे जे सिंध स्टूडेंट फेडरेशन फॉर्मली कीअं थी ठहे उन ते ॻाल्हाईंदासीं असां सां गॾु रहिजो